सिंध में क़दीम ज़माने खां वठी बुज़ुर्गनि जूं मज़ारूं मौजूदु आहिनि जिते संदनि अक़ीदतमंद अॼु ताईं वेंदा रहनि था। सिंध में अहिड़ा माॻ रुॻो मुसलमाननि जा न पर ॿियनि मज़हबनि सां वास्तो रखंदड़नि जा बि आहिनि जिते संदनि पोइलॻ अक़ीदत मंझां उन्हनि माॻनि ते ॾूरांह पंध करे ईंदा आहिनि। पर सिंध में हिकु अहिड़ी दरगाह बि मौजूदु आहे जिते माण्हू नज़राने तौरु कुहाड़ी रखी वञनि था। सिंध जे ज़िले मीरपुर ख़ासि में इहा दरगाह आहे जिते माण्हू पंहिंजूं मुरादूं पूरियूं थियण ते कुहाड़ी नज़राने तौरु रखी वञनि था। दरगाह महमूद शाह ते सवें कुहाड़ा ऐं पींघा मौजूदु आहिनि। हिकु अक़ीदतमंद मूजिबि घणो वक़्तु अॻु हिते मौजूदु पुराण शाख जे किनारे साईं महमूद शाह आबाद थियो। पहिरियां हिते बोदलो ज़ात जा माण्हू रहंदा हुआ ऐं उन्हनि जूं औरतूं हिन जाइ तां पाणी भरींदियूं हुयूं। रिवायत आहे त दरवेश महमूद शाह उते हिकु औरत खे भेण बणायो या वरी खेसि साणसि मोहबत थी वई। अक़ीदतमंद ज़ामिन अली मूजिबि छोकिरीअ जे माइटनि महमूद शाह खे कुहाड़ियूं हणी मारियो पर बाद में अची ॾिठो त हू सही सलामत वेठो हो। इहो सिलसिलो 7 भेरा हलियो पर दरवेश जीअं जो तीअं जेरो रहियो। नेठि दरवेश हिकु काठीअ जी कुहाड़ी ते लोह जो पाणी हणी खेनि ॾिनो ऐं चयो त मूंखे हिन सां मारियो, मां मरी वेंदुसि। ऐं ईअं ई थियो। हिक ई वार में हू मारिजी वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk